थियो आहे। ठठे जी छा सूरत हाल आहे, उन लाइ तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब भिरोई सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी महबूब, ठठे जी छा सूरत हाल आहे? अपडेट ठठे में भी क़रबला जी शहीदन के ڀيٽا पेश करण लाइ जेको आज़ादारी जो मातमी मजलिसन जो जुलूसन जो सिलसिलो जारी आहे। अॼु नाईं महरम हराम जे मौक़े ते क़रबला जी शहीदन खे इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं सलूस साहब जी तारीख़ी इस्लाम जी सरबुलंदी लाइ ॾिनल तारीख़ी क़ुर्बानी खे यादि करण लाइ शहीदन खे भिटा ॾियण लाइ मकड़ी जे क़दम खां मर्कज़ी मातमी जुलूस बरपा थियो आहे, जंहिंमें हज़ारे जेके आज़ादार आहिनि उहे शरीक आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। SSP ठट्टो डॉक्टर इमरान जी अॻवानी में पुलिस जी नफ़री जेका आहे 100 खां मथे पुलिस जी नफ़री आहे। मुख़्तलिफ़ हल्का मुख़्तलिफ़ रूट्स ते मुक़रर आहिनि, जॾहिं त आज़ादार जेके मातम कंदा जेके ज़ंजीर ज़नी ऐं मातम कंदा या हुसैन जूं सदाऊं बुलंद करे रहिया आहिनि। मर्कज़ी मातमी जुलूस पंहिंजे मुख़्तलिफ़ रवायती रस्म मकड़ी जी जेका मार्केट आहे, मार्केट वारो इलाइक़े खां गश्त करे वापसि जेका क़दम खां मौला हली आहे उते थींदो, जिते मर्कज़ी मातमी जुलूस जे इख़्तिताम पज़ीर थियण खां पोइ उते मातमी मजलिस कोन थींदो, जेके आज़ादार कंदा। जॾहिं त अॼु राति जो जेको आहे मुख़्तलिफ़ ठठे जे शहर जे मुख़्तलिफ़ जेका 10 खां मथे इमाम बारगाह ऐं पुलनि ते मातमी मजलिस थियल आहिनि। उन्हनि ते मातमी मजलिसनि खां पोइ तयारियूं जेके आहिनि अॼु खां ई शुरू थी वियूं आहिनि। सुभाणे यौम आशूरा जे हवाले सां मर्कज़ी जेको मातमी जुलूस आहे जेको ठठे में बरपा थियो आहे उन हवाले सां तयारियूं जारी आहिनि। पर हिन वक़्तु मर्कज़ी मातमी नाईं महरम हराम जो मर्कज़ी मातमी जुलूस मकड़ी जे इमाम बारगाह क़दम खां मौला जी रवायती रस्ते बरपा थी चुको आहे ऐं अॼु मंज़िल ॾांहुं रवां दवा आहे। जी, जुलूस पंहिंजी मंज़िलनि ॾांहुं रवां दवा आहिनि। महबूब भिरोई अपडेट करण लाइ अव्हांजी महिरबानी। महबूब भिरोई असांखे ठठे जी सूरत हाल बाबति अपडेट करियो, जिते पिणु आज़ादारी जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते मातमी जुलूस बरामद थिया आहिनि। ख़बर असां शेयर करे आहियूं। इस्लाम जी सरबुलंदी लाइ क़रबला जी पिड़ में अज़ीम क़ुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि जी यादि में आज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। हारून गोपांग असां टेलीफोन लाइन ते बदीन खां मौजूद